आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। सभिनी खां पहिरीं त मां हिकिड़ी दुरुस्तगी कंदो हलां दोस्तनि मुंहिंजे कुझु प्रोग्राम जेके मूं वीट स्कैंडल जे हवाले सां काफ़ी ॾींहंनि खां मूं कया पिया। असां वीट जे हवाले सां काफ़ी वक़्तु खां प्रोग्राम कयूं पिया, त उन हवाले सां हिकिड़े दोस्त फ़ोन कई त हुन मूंखे वीट जो सिंधी में जेको आहे कणिक, उन ते मूंखे हुननि फीडबैक ॾिनो त तव्हां जेको कणिक उचारियो था इहो कणिक न आहे, इहो कणिक आहे। त कणिक जेका आहे उहा पंजाब में उचारे वेंदो आहे लफ़्ज़, पर सिंध में कणिक। सो मुंहिंजो इहा ग़लती आहे। मुंहिंजे जेके दोस्तनि असांजा आवाज़ टीवी ते उन्हनि बि मूंखे दुरुस्ती कराई। त बहरहाल मुंहिंजी ग़लती, मां तस्लीम कंदो, कोशिशि कंदुसि त हिनखे कणिक, पर ज़ाहिर हाणे फ्लो में मां चई वेंदो आहियां बहरहाल इट हैज़ टू बी करेक्टेड। सो इनखे बहितर करणु ज़रूरी आहे, त सभु इनखे छा उचार ज़रूरी आहे बहितर करणु। अॻिते हलूं था अॼोके प्रोग्राम जे हवाले सां। अॼोके प्रोग्राम में असां कुझु सियासी मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि आहे त कुझु मुआशी मामलनि ते बि ॻाल्हायूं। पर उन खां अॻु में जेको असांजो अॼोको प्रोग्राम आहे उनजो मेन फोकस असांजो रहंदो सिंध में CSS जा जेके रिज़ल्ट्स आया आहिनि उहे को तमामु हिमथाईंदड़ न आहिनि हिकिड़े लिहाज़ सां। त असांजा जेके कैंडिडेट्स आहिनि उहे पहिरीं मेरिट जी टॉप लिस्ट में ईंदा हुआ, टॉप 10 टॉप 20 में ज़रूरु ईंदा हुआ। हिन दफ़े जेको पहिरियों मेरिट में असांजी सिंध डोमिसाइल में कैंडिडेट आयो आहे उहो 66 नंबर ते आयो आहे। 66 नंबर ते असांजो कैंडिडेट जेको पहिरीं आयो आहे उनजो नालो आहे समी अहमद। सिंध रूरल मां उन कयो आहे। उन खां पोइ असांजो ॿियो नंबर कैंडिडेट जेको आहे उहो 82 नंबर ते आयो आहे ऐं उनजो नालो आहे सनाउल्ला। इहे कैंडिडेट जेके आहिनि असांजा तमामु, उन खां पोइ फारूक अहमद ऐं जेका मोहम्मद ताहिर अमान, अब्दुल जमान, इहे सभु 66 नंबर खां पोइ आहिनि। ऐं जेको सिंध अर्बन जो जेको पहिरियों कैंडिडेट असां वटि आहे दैट इज़ ज़ोपाशा आगा, उहा 116 नंबर ते आई आहे। हिन जो मक़सदु आहे त देर इज़ समथिंग रॉन्ग। छा असांजे तालीम इदारनि में मसइलो आहे? असांजा तालीम इदारा असांजे नौजवाननि खे सही तालीम नाहिनि ॾेई रहिया, जंहिंजे करे उहे CSS जे हिकिड़े बेसिक्स एग्ज़ाम्स में क्वालिफाई नथा करे सघनि। ओवरऑल इशू त आहे 13,000 उम्मीदवार सॼे पाकिस्तान में शामिलु थिया। इहो ऐं पासिंग परसेंटेज जेका आहिनि 13,000 मां सिर्फ़ु 2% रही, 2.96% मां जेके उम्मीदवार आहिनि उहे पास थिया। ऐं इन लिहाज़ सां रुगो 401 उम्मीदवार पंहिंजो लिखत वारी टेस्ट पास कई ऐं 386 जेके उम्मीदवार आहिनि उहे वाइवा लाइ उन्हनि खे पास कयो वियो, जंहिंमां 234 हुआ मर्द ऐं 234 हुआ मर्द ऐं 152 हुयूं असांजूं नियाणियूं सॼे पाकिस्तान मां। साॻी तरह जिनखे रिकमेंड कयो वियो आहे पोज़ीशन्स जे लाइ, मुख़्तलिफ़ उहिदनि लाइ, मुख़्तलिफ़ ग्रुप्स में उहिदनि लाइ, उन्हनि जो अंग आहे 210। 13,008 कैंडिडेट्स मां 210 खे नौकरियूं मिली सघियूं आहिनि ऐं उन्हनि मां बि 126 मर्द आहिनि ऐं 84 औरतूं आहिनि। सिंध जे हवाले सां रिज़ल्ट्स को हिमथाईंदड़ न आहिनि, जीअं मूं पहिरियों अर्ज़ु कयो। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हिमथाईंदड़ जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त औरतुनि जो, नियाणियुनि जो वॾो अंग जेको आहे पास करे पियो ऐं उहो बाक़ाइदा जेकॾहिं 3 मर्द आहिनि त हिकिड़ी नियाणी ज़रूरु अचे पई। त जेको रेशियो आहे नियाणियुनि जो इट्स वेरी इनकरेजिंग ऐं मां सम्झां थो इहो तक़रीबन 40% इन जो रेशियो ठहे थो। जेकॾहिं 40% असांजो नियाणियूं क्वालिफाई कनि पियूं सॼे पाकिस्तान मां औरतूं, त इहा ख़ुदि असांजे लाइ, समाज लाइ तमामु सुठी ॻाल्हि आहे। त हुननि जे लाइ तालीम जी काफ़ी बहितरी जो मौक़ा आहिनि, पर सिंध में न आहिनि। सिंध जूं नियाणियूं बि अॻिते हलनि, असांजियूं नियाणियूं जेके आहिनि उहे बि हिन में CSS में पास कनि। हाणे हिकिड़ी डिबेट त इहा आहे त CSS में को रिज़ल्ट असांजा तमामु सुठा न आहिनि आया। इन ते ॾिसणो पवंदो असांजे इदारनि खे, असांजे पॉलिसी मेकर्स खे, असांजे तालीम इदारनि खे, जेके सिर्फ़ु मैनेजमेंट यूनिवर्सिटियूं मैनेजमेंट लाइ हलाइनि पिया ऐं फंड्स जा हलाइनि पिया ऐं प्रमोशन जे लाइ शायदि हलाइनि पिया। असांजूं यूनिवर्सिटियूं शायदि ग्रेजुएट्स उहे पैदा न पियूं करे सघनि जेके कॉम्पीट करे सघनि। इन ते असांखे सोचणो पवंदो। हीअ तमामु अहम बहस आहे, हिन जो बिना कंहिं हुनजे हिन ते तनक़ीद पई थिए, हिन ते तनक़ीद पई थिए, न सोचणु घुरिजे। सभिनी खे गॾिजी हिन ते वेही हिकु दफ़ो ॿीहर वीचार करणु घुरिजे, सिंध हुकूमत ख़ासि तौर ते। असांजा इदारा छो न क्वालिटी कैंडिडेट करे रहिया आहिनि? असां वटि इदारा न आहिनि उन्हनि खे एक्सेल कनि, काउंसलिंग कनि उन्हनि जी, त CSS में कीअं सभु आहिनि, असांजा उस्ताद आहिनि, सभु शयूं आहिनि। त इहा हिकिड़ी डिबेट त इहा हले पई त इहो बहितरु थियणु खपे। हिकिड़ी ॿी मज़ेदार डिबेट हले पई। उहा डिबेट इहा हले पई त CSS खे एॾो ग्लोरीफाई छो पियो कयो वञे, एॾी फैंटेसी छो क्रिएट कई वई आहे सॼी सिंध में, त CSS जेको कंदो उहो तमामु को वॾो माण्हू हूंदो आहे, दुनिया में कामयाबी जो समूरा ॾाका उहो चढ़ंदो आहे ऐं CSS खां सवाइ कुझु कोन्हे। ठीकु आहे, हिकिड़ो कॉम्पिटेटिव एग्ज़ाम आहे, ज़बरदस्त कॉम्पिटिशन हूंदो आहे, उनमें ऑफिसर थियणु ऐं उनखे पास करणु वॾी ॻाल्हि ज़रूरु आहे।
पर उन्हनि दोस्तनि जो ख़्यालु आहे त इहो सभु कुझु न आहे। तव्हां वटि कारोबार, तव्हां वटि प्रोफेसर बि अचनि था, तव्हां वटि तालीमी इदारनि में बि उस्ताद अचनि था, तव्हां वटि कारोबार माण्हू अचनि, तव्हांजो IT सेक्टर आहे, तव्हांजो टेक्नोलॉजी आहे, तव्हांजी साइंस आहे, उनमें बि तव्हांखे साइंसदान खपनि था, उनमें बि तव्हांखे एक्सेल करणो पवंदो, उनमें बि तव्हांखे ब्रिलियंट स्टूडेंट्स खपनि था, तव्हांखे कारोबार में ब्रिलियंट माण्हू खपनि था, तव्हांखे इंजीनियरिंग में तमामु ज़बरदस्त मयारी तालीम जे ज़रिए तव्हांखे माण्हू खपनि था जेके अची तव्हांजे सोसाइटी में कंट्रीब्यूट कंदा आहिनि। तंहिंजे करे CSS खे एॾो फैंटेसाइज़, एॾो फैंटेसी में करण जी ज़रूरत न आहे। इहो सभु कुझु न आहे। बदकिस्मती सां थींदो ई रहियो आहे त CSS जो जेको ऑफिसर थिए थो उहो अॻिते हली जेको हुनखे प्रिविलेजिस आहिनि, न रुगो सरकार में पर समाज में बि हुनखे जेके प्रिविलेजिस मिलनि था, उन में गाॾियूं, उन में बंगला, उन में घणे भाङे असांखे इहो नज़र आयो आहे त पैसे जी रेल पेल तमामु घणी थी, हुनजो क्वालिटी लाइफ जेको आहे तव्हां ॾिसो हिकिड़ो बादशाहाणो थी थो वञे। कई नौकर, ड्राइवर्स, गाॾियूं, ऐं पोइ हुननि खे जेके कुझु मिले थो उहो सभु तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां हुनजूं माड़ियूं ॾिसो, तव्हां हुनजा बंगला ॾिसो, ज़ाहिर आहे उहे पघार मां त हाणे पूरा कोन था थियनि। इहे सभु शयूं नथो लॻे त को सेक्रेटरी लेवल ते या जेको ऑफिसर, तव्हां अरिड़हें ग्रेड जो SP, मूंखे को, मां हमेशह चवंदो आहियां मूंखे को ग़रीब SP ॾेखारियो, मूंखे को सेक्रेटरी ग़रीब ॾेखारियो जेको घटि में घटि करोड़पति हुजे। करोड़पति खां ॻाल्हि मथे हूंदी, घटि न हूंदी। हाणे इहे सभु शयूं पघारनि में त नामुमकिन आहिनि। तंहिंजे करे इहो सभु कुझु असांजे मुआशिरे में हिकिड़ो फैंटेसी ठही वई आहे। इहो सभु कुझु तव्हां माणींदव त तव्हांखे पंहिंजो इख़्तियार बि मिलंदा, तव्हांखे पैसो बि मिलंदो, तव्हांखे पावर मिलंदो, ऐं तव्हांखे सभु कुझु शयूं मिलंदियूं, तव्हांजो लाइफ स्टाइल अलॻि किथे हलंदो। तो हीअ आहे। पर ओवरऑल मुआशिरे में हुनजो छा कंट्रीब्यूशन आहे, सिंध जी तरक़ी केतिरी थी आहे, इहो अञा धार डिबेट आहे, हिन ते ॻाल्हि थी सघे थी। पर बहरहाल इहो ज़रूरु आहे त असांजा जेके कैंडिडेट्स आहिनि उहे बि बहितर तरीक़े सां परफॉर्म कनि। ऐं कोटा जो मामिलो जेको अचे पियो, हाणे डिबेट इहा बि थी वई त सिंध जी ऐं ॿहिराड़ी ऐं रूरल वारी कोटा हाणे ख़तमु कई वञे। वफ़ाक़ में CSS एग्ज़ाम्स में नौकरियुनि में सिंध जी कोटा मजमूई तौर ते हुजे जेका 23-23% आहे, पर सिंध अर्बन ऐं रूरल जी कोटा खे हाणे ख़तमु थियणु घुरिजे। जीअं असांजे सिंध जे सभिनी नौजवाननि खे, असांजे उर्दू ॻाल्हाईंदड़ वारे भाइरनि खे बि, भेनरुनि खे बि, असांजी नियाणियुनि खे बि, उहे बि उअं ई कॉम्पीट कनि जीअं सिंध रूरल जो को बि नियाणी या उहो आहे उनखे जेको आहे उहो कॉम्पीट करे सघनि। हीअ तमामु शयूं ज़रूरी आहिनि जिन खे असां सम्झूं था त साम्हूं अचनि ऐं इनखे गौर करणु घुरिजे। हिनखे सिंध गवर्नमेंट खे बि, पॉलिसी मेकर्स खे बि, ऐं हिन ते ज़रूरु पॉलिसी अचणु घुरिजे त हिनखे थोरो बहितर थियणु घुरिजे ऐं असांजा CSS में जेके कैंडिडेट्स आहिनि उहे एक्सेल करे सघनि ऐं बहितर परफॉर्म करे सघनि। जी नाज़रीन, असां सिंध CSS जे रिज़ल्ट में जेको सिंध जो नतीजो आयो आहे हुन में असां हुन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया, उनजा मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि जिन ते असां ॻाल्हायो आहे। मूंखे जॉइन कयो आहे CSS में इन जे 2024 जे रिज़ल्ट्स में PSP ग्रुप जिन खे मिलियो आहे उहे आहिनि सबा, ज़ैन, ॿपड़। असांखे जॉइन कयो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सबा, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। सबा, ही तव्हांखे छा इंस्पायर कयो? सभिनी खां पहिरीं बेसिक शुरूआत मां कंदो, तव्हांखे छा इंस्पायर कयो त तव्हांखे CSS करिणो आहे? तव्हांजी फैमिली में को माण्हू हो या तव्हां जस्ट तव्हांखे इहो हो ड्रीम त इहो CSS मूंखे क्लियर करिणो आहे? न, एक्चुअली बेसिकली इंस्पिरेशन इतना ही हुई तो कोई भी न हुयो CSP एंड जेका है सा हमेशा इहा शइ महसूस थींदी हुई। एंड मुझे तमाम घट वक्त गुजरियो आहे ॻोठ में, पर व्हेनेवर आई वेंट देयर मूंखे हमेशा खां इहो महसूस थींदो हुयो त एजुकेशन में जेंडर गैप तमाम घणो आहे। ऐं मां सम्झंदी हुयसि त अगरि जे हितां इलाही ज़्यादा रोल मॉडल्स निकिरी वञनि गर्ल्स जी एजुकेशन, त उनजो जेको ट्रिकल डाउन इफेक्ट आहे उहो गर्ल्स जी जेका तालीम आहे उन ते तमामु ज़्यादा पवंदो। छो त ऑब्वियसली अगरि असां एजुकेशन खे ज़हन में रखंदे ॾिसूं उतां जी हालत कश्मीर जहिड़े इलाइक़नि जी, तंगवाणी जहिड़े इलाइक़नि जी, त तमामु जेको आहे बैकवर्ड इलाइक़ा आहिनि इहे, ऐं उते गर्ल्स जी एजुकेशन खे एतिरो वैल्यू न आहे कयो वेंदो। त मां सम्झां पई त अगरि जे हितां खां ॿ रोल मॉडल्स निकिरनि या हिते का ग्रेटर अवेयरनेस अची सघे थी त हुनजा ट्रिकल डाउन इफेक्ट्स इहे हूंदा त जेंडर गैप जेको आहे सो तमामु रिड्यूस थींदो ऐं गर्ल्स खे जेको आहे सो पढ़ाईंदा पेरेंट्स, दे विल बी सेंसिटाइज्ड यू नो टू एजुकेट देयर गर्ल्स मोर। छो त CSS जेको एग्ज़ाम आहे उहो जेको आहे तमामु प्रेस्टिजियस एग्ज़ाम आहे असांजी सोसाइटीअ में। एंड हिकिड़ो छो त हिकिड़ी इलीट जेका आहे उहो ग्रुप्स जेका आहे एलोकेट कंदी आहे, त डेफिनेटली इहा ई इंस्पिरेशन हुई त देयर शुड बी समथिंग फॉर द एजुकेशन ऑफ गर्ल्स। एंड डेफिनेटली असां अगरि कंहिं कम्युनिटी जो हिसो रहंदा आहियूं त असांखे इहो हूंदो आहे त कम्युनिटी डेवलपमेंट न ध्यानु ॾियणु घुरिजे, त उहा शइ बि ज़हन में हुई। त डेफिनेटली इहे ई जेके हुया मेन रीज़न्स हुया। सबा, सुठी ॻाल्हि कई आहे त गर्ल्स एजुकेशन जो तव्हांखे हिकिड़ो इंस्पिरेशन हुई, त
त इन सां इहा बहितर थींदी, माण्हुनि खे ॿियनि छोकिरनि खे इंस्पिरेशन मिलंदी, पेरेंट्स खे इंस्पिरेशन मिलंदी। पर असांजा जेके रिज़ल्ट्स, ख़ैर ओवरऑल त जेके रिज़ल्ट्स आया आहिनि उनमें त 40% असां ॾिठो आहे त फीमेल्स हिन दफ़े सिलेक्ट थी आयूं आहिनि। इहा तमामु सुठी पाकिस्तान जे लाइ साइन आहे, सिंध जे लाइ तमामु सुठी साइन आहे। पर तव्हां ॾिठो आहे ओवरऑल असांजो नंबर जेको आहे 66 ते वञी असांजो पहिरियों कैंडिडेट सिंध जो थियो आहे। त डू यू थिंक त क्वालिटी ऑफ एजुकेशन जेका असांखे मिले थी सिंध में उहा मैटर करे थी इन रिज़ल्ट्स खे, उहा ज़िम्मेदार आहे इन जेके कुझु बि रिज़ल्ट आया आहिनि? ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मां जेको आहे CSS करण खां पहिरीं मां हींअर बि एज़ एन लेक्चरर अपॉइंटेड आहियां ऐं एज़ एन इंग्लिश जेको टीचिंग आहे या टीचिंग जो जनरल प्रोफेशन आहे उन में रही आहियां। ठीकु आहे, एजुकेशन सां वास्तो तमामु घणो रहियो आहे। जी जी। त मां इहो चई सघां थी हिकिड़े उस्ताद हुजण जे पंहिंजे एक्सपीरियंस तजुर्बे खे ज़हन में रखंदे त क्वालिटी ऑफ एजुकेशन जेका आहे व्हेन कंपेयर टू दी पंजाब एंड KP के या कंपैरिजन अगर असां सिंध बलूचिस्तान सां कयूं त तमामु वॾो फ़र्क़ु थो अची वञे क्वालिटी ऑफ एजुकेशन में। ऐं अगरि जे तव्हां CSS जी पर्टिकुलरली ॻाल्हि कयो त उन में जेको रेशो आहे उहो सिंध मां पास थियण वारनि जो तमामु घटि आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त गाइडेंस जेका आहे उहा तमामु घटि आहे। तव्हां इन जो हिकिड़ो रीज़न इहो बि आहे त अकेडमीज़ कोन्हनि CSS जूं प्रॉपर, ऐं अकेडमीज़ आहिनि बि त उन्हनि में प्रॉपर मेंटर्स कोन्हनि। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो त अगरि पंजाब वेंदव या KP के वेंदव न उते तमामु हिकिड़ो डेवलप्ड कल्चर आहे CSS जी प्रिपरेशन जो। इनफैक्ट इलाही सारा माण्हू जेके आहिनि उहे वेंदा लाहौर आहिनि छो त CSS जे लाइ प्रिपेयर करे सघनि। त इहो ई अगरि कल्चर असां हिते सिंध में खणी अचूं त मां सम्झां थी त इहो रेशो अप थींदो। छो त मां जेको आहे पोटेंशियल जी कमी नथी ॾिसां हिकु सिंधी कैंडिडेट में, पर मसलो इहो आहे त उन्हनि खे प्रॉपर गाइडेंस नथी मिले, इन जे करे उन्हनि खे तमामु इयर्स लॻी वेंदा आहिनि इन साॻी शइ खे क्लियर करण में। पर इहा ॻाल्हि त सभा तव्हांजी ठीकु आहे बिल्कुलु, त असां वटि गाइडेंस जी कमी आहे। ऐं मूं ॾिठो आहे त पंजाब में ऐं इस्लामाबाद में ख़ासि तौर ते KP में तमामु घणो हिते कमु थिए पियो। असां वटि कराची खे छॾे करे बाक़ी हेठि तव्हां पाण हैदराबाद में रहो पिया हिते अरसे खां, त तव्हांखे हैदराबाद में उहो माहौल न मिलियो, मतिलबु इहा गाइडेंस तव्हांखे न मिली सघी, इवन तव्हांखे मेंटोर्स न मिली सघिया। ॾिसो अगरि मां हिकिड़े सुठे टीचर्स जी ॻाल्हि कयां न त आई कैन काउंट देम ऑन फिंगर्स, दे माइट बी 2 or 3। ठीकु आहे, उन खां अलावा ॾिसो हिकिड़ी हर सब्जेक्ट जी हिकिड़ी एक्सपर्टीज़ हूंदी आहे। CSS में जॾहिं तव्हां पढ़ंदा आहियो त उन जे लाइ तव्हां वटि इंग्लिश जी एक्सपर्टीज़ हुजणु तमामु ज़रूरी आहे। उन खां अलावा 12 माना तव्हां 2 सब्जेक्ट्स इंग्लिश आहिनि, 10 जेके आहिनि डिफरेंट डाइवर्स फील्ड्स आहिनि। उनमें इस्लामियात आहे, उनमें करंट अफेयर्स आहे, पाक अफेयर्स आहे, जार्गन्स आहिनि, क्रिमिनोलॉजी जहिड़ा सब्जेक्ट, जनरल स्टडीज़ जहिड़ा सब्जेक्ट, वॾी एक्सपर्टीज़ खपे थी उन जे लाइ। उहे जेके सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहिनि असां वटि उहे बि कोन्हनि। अगरि तव्हां होॾे ॾिसो KP के होॾे पंजाब में त उन्हनि वटि बाक़ाइदा हिकिड़े सब्जेक्ट जा बि एक्सपर्ट्स वेठा हूंदा आहिनि। सिर्फ़ु CSPs न आहिनि वेठा हूंदा जेके CSS क्वालिफाई कंदा आहिनि, पर सब्जेक्ट एक्सपर्ट्स बि वेठा हूंदा आहिनि। अच्छा, हिन में सभा हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे त असां वटि कमीशन पास ऑफिसर ख़ासि तौर ते CSS ऐं ख़ासि तौर ते एलीट ग्रुप जिन खे अलॉट थियनि था उन्हनि जो समाज में तमामु घणो ज़ाहिर, तमामु घणो मर्तबो हुननि जो थिए थो, त छा सलाहियत ऐं मेरिट थिए थी। पर तव्हां सम्झो था त ॿियूं बि काफ़ी फील्ड्स आहिनि जिन में तमामु घणो नालो कमाए सघिजे थो, जंहिंमें साइंस ऐं रिसर्च आहे, साइंटिस्ट आहिनि, स्पोर्ट्स आहे, ऐं उन खां पोइ सोशल सेक्टर आहे, इवन बिज़नेस आहे। त असां वटि छो छा फैंटेसी आहे हिकिड़ी, इनखे माण्हू फैंटेसी सम्झनि था त असां CSS ऑफिसर थियूं ऐं पोइ मुआशरे में तमामु वॾो मर्तबो हासिलु थींदो? तमामु बहितरीन सवाल आहे ऐं मां इहो बिल्कुलु बि बिलीव नथी कयां त कामयाबी जो वाहिद ज़रियो जेको आहे CSS आहे। तव्हां कंहिं बि फील्ड में कामयाब थी सघो था अगरि उन फील्ड में तव्हांजी स्किल डेवलपमेंट ऐं एजुकेशन बहितरीन नमूने सां कई वञे। मसलो इहो आहे त असां वटि हिते करियर डेवलपमेंट जेको आहे उन ते बिल्कुलु बि ध्यानु न ॾिनो वेंदो। इन करे हर कंहिंखे लॻंदो आहे त जेकॾहिं ऐं हिकिड़ो परसेप्शन ठहियल आहे माण्हुनि जे माइंड में त CSS जेका आहे छो त हिकिड़ी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम आहे कंट्री जी, सोल कंट्री जी, त उते मेरिट डिटरमाइन थिए थो, बिल्कुलु डिटरमाइन थिए थो। इन सां तव्हांजी सोशल प्रेस्टीज में तमामु जेको आहे फ़र्क़ु बि अचे थो। पर जेतिरे ताईं कामयाबी जो सवाल आहे मां सम्झां थी त कामयाब करे सघे, पंहिंजे पाण खे मञाए सघे उन फील्ड में, त इट्स नॉट द ओनली फील्ड, इट डजंट एंड हियर। जी, मुंहिंजो आख़िरी सवाल तव्हां खां सवाल थोरो क्रिटिकल इन सेंस आहे त हूअं ॾिसो जेका प्रैक्टिस आहे उहा आहे, तव्हां त बिल्कुलु शुरू में जेके CSS ऑफिसर ईंदा आहिनि वरी इंस्पिरेशन सां ईंदा आहिनि, वरी होप, वरी ड्रीम सां, ऐं चवंदा आहिनि असां कुझु चेंज करणु चाहियूं था। तव्हां जहिड़ा यंग ऑफिसर जॾहिं अचनि था
ऐं असां ॾिसंदा आहियूं त घणो कुझु चेंज करणु चाहिनि था, पर फाइनली आख़िर में छा थींदो आहे, लाइफ स्टाइल चेंज थी वेंदो आहे, मिल्कियतूं ठही वेंदियूं आहिनि, दौलतूं अची वेंदियूं आहिनि, करोड़पति अरबपति थी वेंदा आहिनि इन जनरल तव्हां ॾिसो। ऐं पोइ आख़िर में माण्हू जॾहिं हुननि जी लाइफ स्टाइल ऐं हुननि जो पैसा ॾिसंदा आहिनि, हुननि जी मिल्कियत ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि त बसि ऑफिसर थियणो आहे ऐं पैसा कमाइण, पावर तमामु घणो असांखे खपे थो। त तव्हां सम्झो था त इहा हाणे इहो ख़िदमत जो जज़्बो ख़तमु थी वियो, हाणे रुॻो इन जनरल मिल्कियतूं ठाहिण ऐं पैसा ठाहिण जो ज़रूरत बणिजी वई आहे CSS ऑफिसर्स? ॾिसो, मां जेको आहे तमामु स्ट्रेट फॉरवर्डली तव्हांखे चवंदमि त इहो हिकिड़ो रिवायती माइंड सेट आहे जो असां इहो सोचूं त जेके ऑफिसर्स आहिनि उहे मिल्कियतूं ठाहिण अचनि था। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि इन हिकिड़े स्टीरियोटिपिकल माइंड सेट खे रिगार्डिंग द न्यू ऑफिसर्स जेको आहे इहो असांखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। हाणे इहो छो ख़तमु करण जी ज़रूरत आहे इहो बि ॿुधाईंदी हलां त इहा परसेप्शन पंहिंजे पाण में तमामु अनहेल्दी आहे। इहा छो अनहेल्दी आहे? छो त तव्हां जेको आहे हिकिड़ो इमेज ठाहे छॾियो आहे पब्लिक जेको आहे ऑफिशियल्स जो, त ऐं पब्लिक इन इमेज सां छा थो थिए जो पब्लिक पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी नथी संभाले, एंड इन दैट केस अदर केस अकाउंटेबिलिटी ऑफिसर्स में जेका आहे उहा घटिजी थी वञे। सो इट्स अ टू वे रोड। ठीकु आहे, त इहा परसेप्शन ख़तमु करण जी ज़रूरत आहे। मां तव्हांखे एतिरो चवंदमि त अवाम ख़िदमत खे, अवामी जेका ख़िदमत आहे उनखे यकीनी बणाइण लाइ तमामु ज़रूरी आहे तव्हां अवाम ख़िदमतगारनि ते भरोसो रखो। जी, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे तव्हांजी, पर इहो परसेप्शन जेकी तव्हां ॻाल्हि पिया कयो माइंड सेट जी, यू आर ट्रू, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, पर इहो परसेप्शन ख़तमु करण ज़िमेदारी बि त ऑफिसर्स जी आहे त उन परसेप्शन ख़तमु कनि। ईअं छो इहो माइंड सेट छो थियो आहे? ॾिसो, असां पासिंग द बकेट वारो कमु कंदा आहियूं न, त इहो सिर्फ़ु ऑफिसर्स जो कमु आहे। जॾहिं असां कम्युनिटी जी ॻाल्हि कंदा आहियूं त इहो सभिनि जो कमु, सभिनि जी रिस्पॉन्सिबिलिटी थी वेंदी आहे त हिकु परसेप्शन खे फ्रॉम नेगेटिव टू पॉज़िटिव करणो कीअं आहे, उन में सभिनि जो कॉन्ट्रीब्यूशन हूंदो आहे। ऐं जॾहिं सभई सुठी पॉज़िटिवली जेको आहे कॉन्ट्रीब्यूट कंदा, पब्लिक, ऑफिसर्स, एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ, एवरीथिंग इंक्लूडिंग द कम्युनिटी डेफिनेटली अॻियां वेंदी ऐं प्रोग्रेस कंदी। इहो मां सम्झां थी। थैंक यू वेरी मच सबा फॉर योर टाइम। नाज़रीन, सबा ज़ैन ॿपड़ असांखे जॉइन कयो। हुननि इंस्पिरेशन ऐं हुननि हिकिड़ी यकीनी असांजी न्याणी आहे, सिंध जी जंहिं कामयाबी हासिलु कई आहे। असांजूं न्याणियूं वधि में वधि अचनि CSS में, हिन में को शक न आहे, पर असां हुननि सां ॻाल्हि कयोसीं त हुननि कीअं तयारी कई थी जीअं ॿियूं न्याणियूं जेके असांजूं आहिनि उहे इंस्पिरेशन वठी सघनि, CSS में अचनि, तालीम खे तवजो ॾियनि, हुननि जा पेरेंट्स हुननि खे इनकरेज कनि, वॾी ॻाल्हि त वॾी सोसाइटी हुननि खे इनकरेज करे ऐं हू अचनि ऐं आवाम जी ख़िदमत लाइ जंहिंजे लाइ हुननि खे सिलेक्ट कयो वेंदो आहे उहो कनि। ऐं जेके परसेप्शन जी असां आख़िर में ॻाल्हि कईसीं उन्हनि खे ॿिन्ही पासनि खां बहितर करण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां ॻाल्हाईंदासीं कुझु मुआशी मामलनि ते मुल्क जा जेके हलनि पिया। नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां ॻाल्हाईंदासीं मुल्क जी मुआशी सूरत हाल ते। असांखे हमेशह थैंक्स टू हिम महताब हैदर, सीनियर जर्नलिस्ट, दी न्यूज़ जा करस्पॉन्डेंट आहिनि, इकनॉमिक करस्पॉन्डेंट, असांखे अपडेट कंदा रहंदा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। महताब साहब, आपका बहुत शुक्रिया। महताब साहब, दो इशूज़ हैं। एक तो IMF का वफ्द 15 मई को पाकिस्तान में आ रहा है, एक और हम समझ रहे हैं कि बहुत अहम नेगोशिएशंस होने जा रहे हैं एक नए अरेंजमेंट के लिए, लेकिन उससे पहले एक FBR का बहुत बड़ा क्राइसिस चल रहा है और FBR में कल प्राइम मिनिस्टर साहब ने भी FBR के अफसरान को खिताब किया है। तो ये FBR का क्राइसिस और ये IMF के आपस में लिंक्स क्या हैं इस मामले के? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, बुनियादी तौर पर पाकिस्तान ने अभी स्टैंड बाय अरेंजमेंट प्रोग्राम कंप्लीट किया है और एक IMF का डेलीगेशन जो है वो मिड मई तक जो है वो पाकिस्तान में आएगा। अभी कंफर्म डेट उसकी नहीं आई क्योंकि अराउंड मिड मई की बात की जा रही है। उनकी कुछ लॉजिस्टिक्स के और बाकी अप्रूवल्स रिक्वायर्ड हैं, तो वो इस वजह से अभी कंफर्म डेट नहीं है, लेकिन वो आ रहे हैं पाकिस्तान। और इसमें हम जो नया 3 या 4 साल का प्रोग्राम है उसके ऊपर नेगोशिएट करेंगे, जो कि एक्सटेंडेड फंड फैसिलिटी के तहत होगा, जिसकी मालियत कुछ 6 से 8 अरब डॉलर होगी। तो ये वो बुनियादी प्रोग्राम के खतोखाल हैं और इसी की रोशनी में अगले साल का बजट आपको पता है कि बनेगा। अब इसमें एक बहुत ही इम्पोर्टेंट जो नुकता है वो FBR से रिलेटेड है, क्योंकि आपको पता है कि जो IMF का प्रोग्राम है उसका एक बड़ा हिस्सा जो FBR है उसके ऊपर होगा, क्योंकि रेवेन्यूज होंगे तो एक्सपेंडिचर्स की बारी आएगी। तो बुनियादी तौर पर
इस टाइम बड़ी अजीबोगरीब सूरत हाल इस हवाले से हुई कि एफबीआर में ट्रांसफर पोस्टिंग नहीं की जाती साल के आखिर में या जब बजट मेकिंग का प्रोसेस शुरू होता है। बुनियादी तौर पे जब भी आपने ट्रांसफर पोस्टिंग्स करनी हो तो आप या जुलाई में करते हैं या आप करते हैं जनवरी के दौरान, क्योंकि उसकी वजह ये होती है कि उसके अलावा जो पीरियड होता है उसमें सारी की सारी तवज्जो या तो टैक्स कलेक्शन के ऊपर होती है या बजट मेकिंग के ऊपर होती है। लेकिन ये बड़े अनयूजुअल मूव थी कि एफबीआर ने आपने अप्रैल के दौरान बजट से चंद दिन पहले एक या 1.5-2 महीने पहले और आईएमएफ की टीम के आने से चंद दिन पहले पूरी की पूरी अपर टीम जो है वो चेंज कर दी। और अभी मैं आपको बताऊं कि यहाँ पे खत्म नहीं हुआ, आप आगे देखेंगे कि मजीद चेंजेस होंगी एफबीआर के अंदर। तो इस वजह से एक बड़ा अनयूजुअल था, ये टाइमिंग बड़ी जो है वो अजीबोगरीब थी। अच्छा, दूसरा जो है वो ये है कि 4 कैटेगरीज बनाई गई, उसमें ए बी सी और डी कैटेगरीज थी। टोटल 49 लोगों को जो है वो चेंज किया गया, जिसमें हाईएस्ट लेवल के ऑफिसर्स थे 25 और बाकी उसके अलावा चीफ कमिश्नर और कमिश्नर लेवल के और डीजीज लेवल के ऑफिसर्स को कस्टम्स के और आईआरएस दोनों ग्रुप्स के लोगों को जो है या तो उन्हें एडमिनिस्ट्रेटिव पूल यानी ओएसडी कर दिया गया या उन्हें जो है वो एक जगह से हटा के दूसरी जगह कर दिया गया। ये बड़ा यानी बड़ी ही अनयूजुअल किस्म की मूव। मेहताब साहब, कहा जा रहा है मीडिया ने, मेहताब साहब मीडिया ने रिपोर्ट किया है कि इनको इंटेलिजेंस रिपोर्ट्स की बुनियाद पर हटाया गया है। ये लाइन नाज़रीन ड्रॉप थी हुई असांजी। मेहताब हैदर असां गॾु मौजूद हुआ, लेकिन असांजो ॿीहर राब्तो असांजा दोस्त करे सघनि। त बेसिकली हिन जेका IMF जो वफ़्त जेको अचे पियो 6 खां 8 बिलियन डॉलर असांखे मिलंदा, उन्ही में हिकिड़ो FBR जी करेक्शन ऐं FBR जो जेको नेट आहे टैक्स नेट वधाइण जे लाइ ऑफिसरनि जा 30-40 ऑफिसर 21-22 ग्रेड जा 30-40 ऑफिसर उन्हनि हटाए छॾिया आहिनि ऐं उहो अप्रैल में थींदो न आहे, उन्हनि हटाए छॾिया आहिनि। ऐं उहो सुवाल इहो ई हो हिनखे छो हटायो आहे, त उनखे मेहताब साहब असांखे एक्सप्लेन करे रहिया हुआ। इन हवाले सां ज़रूरु असां उन्हनि सां राब्तो थिए ॿीहर थिए थो त ॻाल्हि ॿोल कयूं था, असांजे दोस्त जेके राब्तो करे सघनि। IMF जो वफ़्त 6-8 बिलियन डॉलर जे लाइ 15 मई जी अचे पियो। जी मेहताब भाई, हम इसको कंटिन्यू करेंगे। ये बात है कि उनको इंटेलिजेंस रिपोर्ट बेसिस के पर हटाया गया था, कहा यह जा रहा है कि देखिए, बुनियादी तौर पे मसला ये है कि ये बिल्कुल रिपोर्ट्स होंगी, मैं ये नहीं कहता कि नहीं है, लेकिन उसमें मैं आपको बताने लगा था कि कुछ बड़ी इंटरेस्टिंग चीजें उसके अलावा भी हैं। उसमें मसला इंटरेस्टिंग चीज ये है कि इंटेलिजेंस बेसिस पे जो रिपोर्ट्स थी उसमें जो इंटरेस्टिंग बात ये है कि आपको पता है कि अभी सिलेक्शन बोर्ड की मीटिंग होने वाली है। उस सिलेक्शन बोर्ड में जो चेयरमैन साहब अभी मौजूद हैं वो ग्रेड 21 के अफसर हैं और उनकी ख्वाहिश ये है कि उन्हें ग्रेड 22 में जो है वो प्रमोट कर दिया जाए। ठीक। तो उनके रास्ते में जितनी रुकावटें थी वो इसमें अपनी स्पिन भी उन्होंने डाली और जहां पे ये किया कि एक एफबीआर में एक व्हाट्सएप ग्रुप है जिसका नाम है फैंटास्टिक। ठीक सर। उन फैंटास्टिक के अलावा 3 या 4 लोग उसके अंदर शामिल हैं। उनके अलावा बाकी लोगों को या तो बी, सी या डी दिया गया उसी के अंदर और उसके अंदर उन लोगों को तब्दील कर दिया गया। तो उसके ऊपर बहुत सारे सवालात हैं। कहीं ऐसा तो नहीं है कि आपने उसमें कुछ उनकी रिपोर्ट्स भी शामिल हो और आपने अपनी स्पिन भी उसके अंदर डाल दी हो और अपनी प्रमोशन के लिए तो आपको मैंने एक और बात भी है मेहताब भाई, आपको दाल में काला नजर आता है इस मामले पर? दाल में काला नजर आता है आपको इस मामले पर? मैं आपको बताता हूँ, जब शमशाद अख्तर साहिबा थी जी तो कस्टम्स के लोगों ने बड़ी कोशिश की थी कि चेयरमैन एफबीआर को हटवा दिया जाए। अच्छा, ठीक। जैसे ही अब चेयरमैन एफबीआर को मौका मिला है उन्होंने अपने रास्ते की सारी रुकावटें दूर कर। ये कोई इंटरनल रिफ्ट अपने ग्रुप्स की, इंटरनल रिफ्ट जो अपने ग्रुप्स की इनकी ज्यादा है इसके इसमें अपना सारी बातें उसके अंदर। जी मेहताब साहब आपका बहुत शुक्रिया। मैं एफबीआर पर आपसे हम इस पर दोबारा बात इंशाल्लाह करेंगे, ये जैसे वक्त सामने आएगा आगे बढ़े वाला। नज़र मेहताब हैदर असांखे ॿुधायो त एफबीआर जी इंटरनल जेका रिफ्ट आहे कस्टम्स, इनकम टैक्स, इनलैंड रेवेन्यू वारनि मामलनि में जेके बि हिन जा ग्रुप्स आहिनि पाण में, उहा रिफ्ट मेहताब साहब ॿुधाइनि था वधीक लॻे थी ऐं 30-40 ऑफिसर हटाए विया आहिनि। हिन ते मामिलो हले पियो, ॾिसो हाणे हिन जो
IMF जे विज़िट सां छा ताल्लुक़ आहे, छा रहे थो, इन ते तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। ऐं वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ कुझु सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन वेलकम बैक। हाणे असां आख़िरी सेगमेंट में ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क जी सियासी सूरत हाल। त ही ख़बरूं जेके गरम आहिनि ऐं हिन में काफ़ी वक़्त ताईं ख़बरूं हलियूं पिए, पर इहा ॻाल्हि हुई त पाकिस्तान पीपल्स पार्टी फेडरल कैबिनेट में ऐं फेडरल गवर्नमेंट जो हिसो थियण लाइ तयारु थी वई आहे। इहे ख़बरूं अञा ताईं हलनि पियूं, अञा ताईं हिननि जी तस्दीक न आहे थी सघी, फॉर्मली तस्दीक न आहे थी सघी, जेतोणीकि गवर्नर्स पीपल्स पार्टी जा ॿिनि सूबनि में अची विया आहिनि, पर अञा ताईं तस्दीक न आहे थी सघी त गवर्नमेंट में ऐं फेडरल काबिना में 8 वज़ारतूं खणी पीपल्स पार्टी शामिल थिए पई या न पई थिए, इन ते ॻाल्हि ॿोल हले पई। इन हवाले सां मूंखे ॻाल्हि कयो आहे इस्लामाबाद मां सीनियर डॉन जे करस्पॉन्डेंट आहिनि आमिर वसीम, पॉलिटिक्स रिपोर्ट कनि था, पार्लियामेंट खे काफ़ी अरसे खां गुज़िरियल 3 दहाकनि खां रिपोर्ट कनि था। आमिर साहब बहुत शुक्रिया आपका, आपने ज्वाइन किया। आमिर साहब, ये जो खबरें चल रही हैं कि पीपल्स पार्टी ज्वाइन करने वाली, ये काफ़ी अरसे से चल रही हैं, लेकिन बाद में पता चला कि बजट के बाद शायद पीपल्स पार्टी वफाकी काबीना का हिस्सा बनेगी, वफाकी हुकूमत का भी हिस्सा बनेगी। तो ये खबरों में कितनी एक सदाकत है और क्या इसकी अपना तस्दीक हो सकती है कि ये वाकई भी ऐसा होने जा रहा है? मोहसिन साहब देखें, ये अभी 8 फरवरी को जब इलेक्शन हुए थे उसके बाद जब ये सारी कोलिशन के हवाले से पावर शेयरिंग फार्मूला डिस्कस हो रहा था, उस वक्त ही पीपल्स पार्टी ने मना कर दिया था। और उस वक्त हमें बहुत से पीपल्स पार्टी के रहनुमाओं ने ये बात बताई थी कि अगर हमने शामिल होना भी होगा तो हम किसी स्टेज पर शायद शामिल हों। मेरा ये ख्याल है कि पीपल्स पार्टी जो है वो वेट करेगी अभी बजट पर, लेकिन गवर्नमेंट की ये ख्वाहिश है कि पीपल्स पार्टी बजट से पहले इनके साथ शामिल हो जाए, ताकि बजट की जो रिस्पॉन्सिबिलिटी है, ऑनरशिप है, जिम्मेदारी है, वो बातों अभी तक पीपल्स पार्टी जो एक तासुर देने की कोशिश कर रही है, डिस्पाइट द फैक्ट कि वो इस वक्त कोलिशन का हिस्सा है, सदर भी उनको मिल गया है, 2 सूबों के गवर्नर भी मिल गए हैं, नेशनल असेंबली में भी डिप्टी स्पीकर है, सेनेट के चेयरमैन है, और वो बैठे भी ट्रेजरी बेंचेस पर हैं। हर लिहाज से दे आर पार्ट ऑफ द गवर्नमेंट। अब अगर कैबिनेट ज्वाइन करें या ना करें, लेकिन ये पीपल्स पार्टी अपने आप को इसकी मैं नहीं समझती वो अपने आप को अलहदा कर सकते हैं कि जी हम नहीं है। वो सियासी तौर पर ये समझते हैं कि उनके पास है और उनके पास एक मौका है कि जब दिल चाहे वो हुकूमत पे तनकीद भी कर सकते हैं, हुकूमत पे दबाव भी डाल सकते हैं, चीजें ले सकते हैं। तो अब क्योंकि बजट की आमद से बजट आना है, तो परसों मुलाकात हुई है बिलावल साहब की शहबाज शरीफ, उसके बाद से ये खबरें गर्दिश कर रही हैं कि फिर शहबाज शरीफ बिलावल को गालिबन ये ऑफर की है कि वो हुकूमत का हिस्सा बनने से बाद फैसला होगा, कमेटी का इजलास बुलाएंगे, हम रखेंगे, क्योंकि ये फैसला कि हमने वफाकी काबीना का ABC में ही हुआ था। तो ये देखें, अगले 7 जून की डेट अभी हमारे सामने आई है कि 7 जून को शायद हुकूमत ने बजट पेश करना है, तो अभी पूरा 1 महीना है, तो उसमें ये बात और उसमें मेरे ख्याल होती हुई। लेकिन ये अपना इस पे आमिर साहब के इसमें पीपल्स पार्टी तो पहले बिल्कुल वाज़े तौर पर कहती रही कि हम नहीं जाएंगे और अलल ऐलान ऑन द रिकॉर्ड वो कहते रहे, लेकिन इस मरतबा जो खबरें चली हैं तो इस पर कोई वाज़े तौर पर इसकी तरदीद नहीं की गई है और ये कहा जा रहा है कि चले CEC का इजलास होगा, लेकिन इस मरतबा ऐसा कुछ लग रहा है कि वो शायद बजट से पहले ही शामिल हो जाए। देखें, अगर ऐसा होता है तो मैं समझता हूँ कि बहुत बड़ी चेंज होगी पीपल्स पार्टी के स्टैंड पे, क्योंकि जहां तक मेरी इत्तला है वो यही था कि CEC की मीटिंग में भी यही हुआ था कि बजट हमें एटलीस्ट वेट करना चाहिए, क्योंकि पहला बजट है हुकूमत का और हुकूमत भी ये कह रही है कि जी पहले 2 बजट हमें जरा सख्त देने होंगे, IMF की शराइत है, उसके बाद अवाम को रिलीफ मिलेगा। तो मैं नहीं समझता कि पीपल्स पार्टी सियासी तौर पर इस बारे में सोच रही होगी कि अगर बजट को रिएक्शन आता है। आप देखें, गंदम के हवाले से इस वक्त ऑलरेडी एक क्राइसिस चल रहा है और वो अकेले शहबाज शरीफ ही निपटते हुए नजर आ रहे हैं उससे हर जगह पे। तो इसमें अब देखना होगा, अगर पीपल्स पार्टी फैसला करती है काबीना में शामिल होने का, तो पहले तो ये भी देखना होगा कि काबीना में उनको कौन सी पोजीशंस मिलती हैं, क्योंकि इस वक्त तमाम की तमाम तकरीबन जो की मिनिस्ट्रीज हैं वो तो ऑलरेडी लोगों के पास हैं और पीपल्स पार्टी का क्योंकि अभी तक उन्होंने कोई इस किस्म का इंदिया नहीं दिया, तो लिहाजा मैं नहीं समझता, मेरी जाती राय हो सकता है मैं गलत हूँ, कि बजट से पहले पीपल्स पार्टी इसमें शामिल हो। अच्छा सर, इसकी आप ये समझते हैं, आमिर साहब सिर्फ समझते हैं कि यही एक जो भी आम तासुर यही है कि वजह यही है
कि हुकूमत चूंकि सख्त फैसले करने जा रही है तो इसलिए पीपल्स पार्टी उसका हिस्सा नहीं बनना चाहिए। ये तो पीपल्स पार्टी के अंदर भी एक राय है और बाहर भी ये तासुर है। तो आप समझते हैं यही एक वजह है या इसकी कोई और वजह भी हो सकती है? नहीं, देखिए इस तौर पर तो और भी वजूहत होंगी उनकी डेफिनेटली कि वो मुस्तकबिल में भी उन्होंने अगर सियासत करनी है तो वो अपने एक रास्ता खुला रखना चाहते हैं। जब कभी कोई उन्हें तनकीद करनी होती है, हमने नेशनल असेंबली में भी देखा पिछले इजलास में जब वज़रा नहीं आ रहे थे तो पीपल्स पार्टी के लोगों ने खड़े होकर तनकीद की कि वजीर क्यों नहीं आते इस पार्लियामेंट के अंदर। तो अब अगर वो खुद काबीना का हिस्सा होंगे तो कम अज कम ये वाली तनकीद उनके लिए मुश्किल हो जाएगी। तो इसीलिए मैं समझता हूँ कि वो अपना एक रास्ता खुला रखना चाहते हैं कि अगर अपने हुकूमत पर तनकीद करनी है। और फिर बजट वक्त तो वैसे भी आपको मालूम है एक ऐसा मौका होता है जिसमें तमाम जमातें अपनी अपनी शराइत और अपने अपने मुतालबात लेकर पहुंच जाती हैं हुकूमत के पास। तो इस वक्त तो हुकूमत को सिर्फ पीपल्स पार्टी नहीं, हुकूमत में जो शामिल और भी जमातें हैं उनको भी साथ लेके चलना होगा। और बजट के हवाले से उनको मुश्किलात हो सकती हैं क्योंकि हर पार्टी जो है क्योंकि आपको मालूम है जिस वक्त पार्टी पोजीशन है पार्लियामेंट के अंदर, तो हुकूमत जो है PMLN कैन नॉट अफोर्ड के कोई उनके एलाइज जो है साथ अलहदा हों। तो लिहाजा मैं समझता हूँ कि बजट, और ये हमारी तारीख बताती है कि जब भी बजट आता है तो इस किस्म की चीजें हम देखते हैं, पॉलिटिकल मैनूवरिंग देखते हैं। कुछ जमातें जो है वो धमकियां देना शुरू हो जाती हैं, कुछ अपने मुतालबात सामने रखना शुरू कर देती हैं। अभी आप देखिएगा कुछ दिनों में MKM की तरफ से मुतालबात आएंगे कि जी कराची के लिए ये करें, हैदराबाद के लिए ये करें, वरना हम हो सकता है कि हुकूमत से अलहदा होने का सोचें। तो ये हम हर बजट में देखते चले आ रहे हैं पिछले 10-12 साल से। अच्छा, एक चीज और है आमिर साहब, एक चीज और बड़ी अहम है कि नून लीग जो है, खुद शहबाज शरीफ साहब एज ए प्राइम मिनिस्टर या उनकी जो सोच के लोग हैं वो अब 3-4 जगह से घिरे हुए हैं। मकसद एक तरफ नवाज शरीफ साहब भी प्रेशर डाल रहे हैं उन पर, विद इन पार्टी उनको बहुत ज़्यादा प्रेशर आ रहा है, यहाँ से पीपल्स पार्टी प्रेशर डाल रही है, यहाँ पर बाकी इत्तेहादी भी प्रेशर डाल रहे हैं, अपोजिशन ज़ाहिर है प्रेशर डाल रही है, इस्टेब्लिशमेंट भी मौजूद है। तो ये तो वो कहते हैं उर्दू में मुहावरा है कि रजिया गुंडों में फंस गई है सर। देखिए, मैं गुंडों का लफ्ज तो मैं नहीं बोलूंगा, गैर पार्लिमानी हो जाएगा। लेकिन ये है कि देखें पिछली भी जो PDM की हुकूमत थी 1.5 साल जो शहबाज शरीफ साहब ने गुजारे हैं, तो वो भी इन्हीं हालात में गुजारे थे। और उसको हमें वो ये कहते थे कि जी मुल्क डिफॉल्ट होने वाला है और मुल्क को हमने, और जब इलेक्शन करीब आने लगे थे तो उन्होंने कहना शुरू कर दिया था कि हमने डिफॉल्ट से बचा लिया और मुल्क अपने पैरों पे खड़ा हो गया और अब आगे तरक्की ही तरक्की है। लेकिन जो ही 8 फरवरी के इलेक्शन हुए उन्होंने फिर एक दफा वही राग अलापना शुरू कर दिया कि जी अभी तो मजीद मुश्किल है, अभी तो 2 साल तक तो हम इनको रिलीफ दे ही नहीं सकते। PMLN के लीडर्स जो मुख्तलिफ टॉक शोज पे मैं उनको सुनता हूँ तो ख्वाजा आसिफ साहब ने बड़ा वाज़ेह तौर पे कहा कि जी हम कहाँ से रिलीफ दें जब हमारे पास पैसे ही नहीं है। तो जब अगर आप रिलीफ नहीं दे सकते तो जाहिर है कि हुकूमत के ऊपर तनकीद होगी और हुकूमत के ऊपर जाहिर है एक प्रेशर आएगा। जहां तक सियासी जमातों का ताल्लुक है, एज आई सेड कि उनके बड़े छोटे छोटे से इश्यूज होते हैं, वो पता नहीं अब उसके जरिए क्या चीजें अपनी मनवाना चाहते हैं। बहुत सी चीजें सामने आती हैं, बहुत सी नहीं आती, लेकिन ये चीज तो वो एक श्योर है कि अवाम का मफाद मुझे इस वक्त किसी भी सियासी जमात की प्रायोरिटी नजर नहीं आती। सब अपने अपने जो है सियासी मफादात की खातिर जो है वो इकट्ठे हुए हुए हैं और उन्हीं को वो कैश करा रहे हैं, उन्हीं के मुताबिक ओहदे तकसीम हो रहे हैं, उन्हीं के मुताबिक सारा हो रहा है। लेकिन शहबाज शरीफ कह रहे हैं कि ब्रंट अकेले उनके ऊपर आ रहा है, तो इसलिए वो पीपल्स पार्टी क्योंकि बड़ी जमात है तो वो चाहते हैं कि पीपल्स पार्टी काबीना में आए और शेयर करे इस जिम्मेदारी को, और पीपल्स इस जिम्मेदारी से बाहर करेगी। लेकिन ये भी देखा जाएगा कि आमिर साहब के PMLN जो है ख़ासतौर पर शहबाज शरीफ साहब वो बड़ी मुश्किलों से पिछली मरतबा भी निकले, इस मरतबा भी कुछ न कुछ तैयार ज़रूर रहे हैं। तो कुछ इकनॉमिक सिचुएशन बेहतरी की तरफ नज़र आ रही है कि आपका इन्फ्लेशन रेट 16.5% तक 16% तक आ गया है, इन्वेस्टमेंट की बातें चल रही हैं। आज भी सऊदी डेलीगेशन 30 कंपनियों का यहाँ पर आया है, तो उस हवाले से भी कुछ पुरुमीद है, आपको नज़र आ रही है कि हुकूमत पुरुमीद है कि काफ़ी मसाइल की हेल्थ की तरफ उन्होंने वो डगर पकड़ ली, वो पाथ पे है। मोहसिन साहब आप बिल्कुल सही कह रहे हैं, हुकूमत हमेशा पुरुमीद ही होती है, कोशिशें भी करते हैं सिंसियरिटी के साथ। लेकिन मैं समझता हूँ इस वक्त मुल्क का जो सबसे बड़ा एक मसला हमारे सामने है वो सिक्योरिटी सिचुएशन है। इन्वेस्टमेंट के लिए आपके मुल्क में सिक्योरिटी की जो सूरत हाल है वो बेहतर होनी चाहिए। अभी ये लोग क्रेडिट गवर्नमेंट ले रही थी कि जी न्यूजीलैंड की क्रिकेट टीम यहाँ पे मैच खेलने आई और देखें जी सीरीज हुई, लेकिन आप देखें कि न्यूजीलैंड की क्रिकेट टीम जिस तरीके से ग्राउंड में उनको लेके जाया जाता है, ऐसा लगता है जंग में कोई टीम जा रही है, आगे कमांडोज की गाड़ियां, पीछे कमांडोज की गाड़ियां। अगर ये जो डेलीगेट्स आते हैं जो 5 स्टार ठहरते हैं इस्लामाबाद में, सरीना में और मैरियट में, उसके इर्द गिर्द अगर आप देखें बिल्कुल कर्फ्यू का सा समा होता है। मैं नहीं समझता कि जब कोई भी इन्वेस्टर या गेस्ट या फॉरेनर्स आते हैं यहाँ पर वो इस किस्म का माहौल देखते हैं तो इससे कोई वो अच्छा तासुर लेके जाते हैं। अगर हुकूमत को इन्वेस्टमेंट लानी है तो उसके लिए फिर यहाँ पे सिक्योरिटी सिचुएशन को बेहतर करना होगा। और ये जो एक इंप्रेशन हमारे मुल्क के ऊपर है कि वी हैव बिकम अ सिक्योरिटी स्टेट, इस सिक्योरिटी स्टेट का जो हमारे ऊपर एक लेबल लगा हुआ है इससे हटना होगा।
हम बड़ी मुश्किल से अपनी चीजें बनाते हैं, इन्वेस्टमेंट आना भी शुरू होती है, कुछ एफर्ट्स होती हैं, चाइनीज यहाँ पे इन्वेस्टमेंट कर रहे हैं, सऊदीज कर रहे हैं, यूएई वाले कर रहे हैं, कोई एक वाकया होता है। अभी आपने देखा कि चाइनीज के ऊपर अटैक हुआ, जापानीज के ऊपर अटैक हुआ, अल्हम्दुलिल्लाह वो बच गए, लेकिन इस एक अटैक का जो इम्पैक्ट होता है उस निकलने में मैं समझता हूँ महीनों लग जाते हैं। तो हमें इस सिक्योरिटी की हाल के ऊपर भी तवज्जो देने की जरूरत है, माशी के साथ साथ। आखिरी आमिर साहब आपसे आखिरी मेरा सवाल ही होगा, लेकिन अभी तो शहबाज शरीफ गवर्नमेंट है, चले ये आप हम अज्यूम कर लेते हैं कि कोई और गवर्नमेंट होती, कोई भी गवर्नमेंट होती, पीपल्स पार्टी ले लें आप, वो भी अगर हुकूमत में शामिल भी हो गए, तो सिचुएशन तो यही है। मकसद करना तो इन्होंने इसी में से ही निकालना है कुछ रास्ता। अगर सिक्योरिटी का ख़राब भी है, इस्टेब्लिशमेंट भी यही है, पॉलिटिकल पार्टीज भी यही है, एक नहीं दूसरा आ जाएगा, लेकिन रास्ता तो यहीं से निकलना है मकसद, और तो कोई नई चीज़ तो लेके नहीं आएगा। देखें, अगेन मैं वही बात करूंगा, हमारे जो फॉरेन पॉलिसी है और सिक्योरिटी के मामला, आपको मालूम है उसमें एस्टैब्लिशमेंट का बहुत ज्यादा रोल है और उनकी मर्जी के बगैर आप मेजर डिसीजन नहीं ले सकते। इसके साथ साथ जो सिक्योरिटी ऑपरेटर्स जो अप्लाई होता है सड़क सिक्योरिटी वो भी दायरे डायरेक्टली एस्टैब्लिशमेंट ही और हमारी जो सिक्योरिटी फोर्सेज है उनकी जिम्मेदारी है, और जाहिर है प्रोफेशनल लोग हैं उनकी जिम्मेदारी बनती है। लेकिन मैं ये समझता हूँ सिक्योरिटी हमने कुछ ज्यादा ही ओवर, जिसे हम कहते हैं कि हम ज्यादा कुछ कॉन्शियस हैं और हमें थोड़ा सा सिक्योरिटी में सिक्योरिटी हमें प्रोवाइड करनी होगी। सिक्योरिटी हमारी इंटेलिजेंस एजेंसीज का बहुत अहम रोल है, उनको थोड़ा सा अपनी कारकर्दगी बेहतर बनाने की जरूरत है ताकि जो भी हमारे मुल्क में टेररिज्म के वाकयात होते हैं उनको पहले से प्रीएम्प्ट किया जा सके। जब कोई वाकया हो जाता है, जैसे मैंने कहा, उसके बाद उसके जो असरात हैं वो बड़े अरसे तक चलते हैं, फिर आप इन्वेस्टर्स को बड़ी मुश्किल से वापस आपको दोबारा लाना पड़ता है। जब कोई एक वाकया हो जाता है कि खुदा ना खास्ता कोई फॉरेनर के ऊपर कोई अटैक हो जाता है, तो फिर आपको पूरी दुनिया को समझाना पड़ता है कि नहीं नहीं ऐसा नहीं है, हम बड़े पुरअमन हैं और बड़े हालात साजगार हैं। और फिर हम देखते हैं कि हाँ, लोग आना भी शुरू होते हैं, कॉन्फ्रेंसेस भी होती हैं, बिजनेस डेलीगेशन भी आते हैं, और फिर एक वाकया हो जाता है। तो ये जो चीजें हो रही हैं, मैं समझता हूँ कि इसके लिए हमें थोड़ा सा सर जोड़ के बैठना होगा और जो नेशनल एक्शन प्लान था जो बना हुआ है, ऑलरेडी बना हुआ है, उसके ऊपर अमल दरामद के लिए बहुत जरूरी है। उसके साथ साथ एक और चीज, अभी हमने वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे मनाया, जो हमारे मुल्क में इस वक्त इंफॉर्मेशन फ्रीडम की बात हो रही है, इस पर भी बड़े क्वेश्चन उठ रहे हैं। आप देखें, इलेक्शन के वक्त से ट्विटर बंद है और कोई हमें इसकी वजाहत नहीं मिल रही। तो ये भी कोई मुल्क के लिए अच्छा खुशाइन बात नहीं है कि इसके लिए आप समझते हैं कि आईटी के अंदर कैसे इन्वेस्टमेंट आएंगे जब हमारे मुल्क के अंदर ट्विटर बंद है, हमारे मुल्क के अंदर हर वक्त तलवार लटकी हुई है कि किसी वक्त भी फेसबुक बंद हो सकती है, किसी वक्त भी जो है कोई भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म बंद हो सकता है। और अभी कल परसों उन्होंने एक और जो एक एजेंसी और एक FIA के अंदर बनाया है। तो इन चीजों के साथ तो मैं नहीं समझता कि ठीक। आमिर साहब बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, आमिर वसीम सीनियर सहाफ़ी इस्लामाबाद में ॿुधाइनि पिया त पीपल्स पार्टी का एफर्ट ज़रूर थी आहे, पर पीपल्स पार्टी जो फ़ैसिलो अञा ताईं नाहे कयो त उन्हनि खे शामिल थियणो आहे बजट खां अॻु में, नाहे थियणो, बजट खां पोइ शामिल थियण जा इम्कान वधीक आहिनि। बजट खां पहिरीं जेको 7 जून ते डेट अचे पई, 7 जून ते बजट पेश थींदी, उन खां अॻु में शायदि शामिल न थी सघनि। पर बहरहाल इन ते ॻाल्हि ॿोल हले पई, इहो फ़ैसिलो कीअं थिए थो, पीपल्स पार्टी इन खे जॉइन करे थी ऐं नथी करे। पर बहरहाल हिकिड़ो सिचुएशन हिकिड़ी डिफरेंट ज़रूरु हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत जी थी वेंदी ऐं ख़ुदि मुल्क जी बि सियासी जेके पाथ आहे, सियासी जेके डायरेक्शन आहे हुकूमत जी, उनमें ज़रूरु थोरो फ़र्क़ु पवंदो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।